क़ौमी असम्बली जे इजलास में पीटीआई पारां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ ठहराउ क़ौमी असम्बली में पेश करण जो ऐलान। अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो आहे त बिलावल भुट्टो 9 अरब रुपया वठी सिंध जे हक़नि जो सौदो कयो आहे। नंढनि सूबनि जी मर्ज़ी खां सवाइ केनालनि जी रिथा न आणणु घुर्जे। बलूचिस्तान वाक़े ते बहस कराइण जो मुतालबो पिणु कयो। अपोज़िशन लीडर चयो त डंडे जे ज़ोर ते हुकुम आयो त चवनि था वफ़ाक़ पाण मुरादो सिंध जो पाणी खणंदो। पीटीआई क़ौमी असम्बली में केनालनि ख़िलाफ़ ठहराउ आणे रही आहे। भले वोटिंग थिए या न, पर असांजो कमु ठहराउ आणणु आहे। ॾिसूं था पीपल्स पार्टी जा माण्हू सिंध जे मुफ़ादनि खे सपोर्ट कनि था या न। सिंध जी अवाम खे ॿुधाईंदासीं त अपोज़िशन तव्हांजे हक़नि लाइ ॻाल्हायो, पर पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग तव्हांजी पुठीअ में छुरो हयो आहे। हुन चयो तव्हांखे अख्तर मेंगल ऐं महमूद अचकज़ई जा घर नज़र अचनि था, दहशतगर्दनि जा घर छो नज़र न पिया अचनि? छा दहशतगर्द गोली हणंदा आहिनि, इन करे नज़र न आहिनि ईंदा? 9 मई ऐं 26 नवंबर जे वाक़िअनि ते कमीशन क़ाइमु कयो वञे। क़ौमी असम्बली जो इजलास अपोज़िशन लीडर पारां उथारियल मामलनि ते हुकूमत तरफ़ां जवाब ॾियण खां बग़ैर ई क़ौमी असम्बली जो इजलास अॼु ख़मीस ॾींहुं 11:30 वॻे ताईं मुलतवी कयो वियो। सिंधु दरिया मां केनाल कढण वारे मामले ख़िलाफ़ करारदाद पेश करण जे ऐलान ऐं पीपल्स पार्टी मथां तनक़ीद ते कंहिं बि पीपल्स पार्टी जे मेंबर अपोज़िशन लीडर खे जवाब न ॾिनो। क़ौमी असम्बली ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हि ॿोल दौरान उमर अयूब चयो त बिलावल भुट्टो 9 अरब रुपया वठी सिंध जे हक़नि जो सौदो कयो आहे। नंढनि सूबनि जी मर्ज़ीअ खां सवाइ केनालनि जी रिथा न आणणु घुर्जे। अपोज़िशन लीडर बलूचिस्तान वाक़े खे इंटेलिजेंस जी नाकामी करार ॾेई छॾियो। तफ़सीलनि मूजिबि क़ौमी असम्बली जो इजलास पैनल ऑफ प्रिज़ाइडिंग अब्दुल कादिर पटेल जी सदारत हेठि शुरू थियो। इजलास शुरू थींदे ई मुख़ालिफ़ धुर अॻवान उमर अयूब ख़ान बलूचिस्तान जी सूरत-हाल ते ॻाल्हाइण जो मुतालबो कयो। पैनल ऑफ प्रिज़ाइडिंग ऑफिसर मुख़ालिफ़ धुर जे मुतालबे खे नज़रअंदाज़ कंदे मामूल जी कार्रवाई शुरू कंदे चयो त सदर जे ख़िताब ते बहस थींदो। इन में बलूचिस्तान समेत 4 सूबनि जी सूरत-हाल ते ॻाल्हाए सघिजे थो, जंहिं खे मुख़ालिफ़ धुर गोड़ ऐं एहतिजाज कयो। क़ौमी असम्बली जे इजलास में मुख़ालिफ़ धुर जे अॻवान उमर अयूब ख़ान जाफ़र एक्सप्रेस वाक़े खे इंटेलिजेंस जी नाकामी करार ॾेई छॾियो। हुन चयो त बलूचिस्तान में थींदड़ ट्रेन हादसे ते बहस करणु घुर्जे हा। BLA जे अहिड़े अमल जी मज़म्मत करियूं था। जाफ़र एक्सप्रेस ट्रेन वाक़ियो इंटेलिजेंस जी नाकामी आहे। 50 या 80 दहशतगर्द कीअं गॾु थी विया ऐं उन्हनि खे गॾु कीअं थियण ॾिनो वियो? एजेंसियुनि जी लापरवाही जो नतीजो केरु भोॻे रहियो आहे? असां पाकिस्तान ख़िलाफ़ हथियार खणण वारनि जी मज़म्मत करियूं था। असां इंटेलिजेंस जे माण्हुनि जी बि मज़म्मत करियूं था, जिन जी ग़फ़लत सबबि ही वाक़ियो पेश आयो आहे। उमर अयूब चयो त मुल्क में गैर एलानियल मार्शल लॉ आहे। महमूद रहमान रिपोर्ट, एबटाबाद में उसामा बिन लादन जे वाक़े जी रिपोर्ट, पेशावर में आर्मी पब्लिक स्कूल सान्हे जी रिपोर्ट बि साम्हूं न आई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।